सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जेकॾहिं असांजो नालो ऐं इज़त, सुख ऐं समृद्धि, ख़ुशी ऐं ख़ुशहाली असांखे हूंदी आहे त असां ख़ुशि रहंदा आहियूं। पर असांखे दुख मिलंदो आहे, असां बर्दाश्त न करे सघंदा आहियूं। असांजी नेकी थींदी आहे, असां कालर छॾींदा आहियूं, असांखे ख़ुशी थींदी आहे। पर गिला थींदी आहे, असां बर्दाश्त न करे सघंदा आहियूं। उहे इन करे छाकाणि त असां इंसान आहियूं। असांखे पतो आहे मालिक असांखे इंसान बणाए करे मोकिलियो आहे, त पोइ असां में इंसानियत जी ऊचाई हुजे। तंहिंजे करे असां नेकी खे पसंदि कंदा आहियूं। यार को असांखे चङो सम्झे थो, पर कोई गिला करे असांखे बर्दाश्त कोन थींदी। उहो इन करे त जीअं असांखे अफ़सोस थींदो आहे, ॾुख थींदो आहे त मूंखां अहिड़ा ग़लति कम छो थिया जो मुंहिंजी गिला थी। हक़ीक़त में गिला बर्दाश्त न करणु पंहिंजे ग़लति कर्मनि खे, ग़लति अमलनि खे बर्दाश्त न करणु हूंदो आहे। ऐं गिला बर्दाश्त न करण जो मक़सदु हूंदो आहे असां वरी उहे ग़लति कम न कयूं, असां उहे ग़लति चीज़ूं न कयूं। ऐं चङाई ते जेका असांखे ख़ुशी थींदी आहे, उनजो मक़सदु असां चङाई कंदासीं, असांजो चहिरो महकंदो, असां ख़ुशि रहंदासीं। ऐं इहा चीज़ असांखे कोई ॿियो कोन ॿुधाईंदो, असांखे पंहिंजो पाण लॻंदो आहे, असांखे पंहिंजो पाण खे महसूसु थींदो आहे। ऐं इन करे मालिक असां सभिनी इंसाननि खे अहिड़ो त बणायो आहे जो असां चङाई ते ख़ुशि थींदा आहियूं ऐं मंदाई ते असांखे पाण खे ॾुख लॻंदो आहे। असां ॾिसंदासीं जॾहिं असां कोई सिर्फ़ु चङो कमु सोचींदा आहियूं, अञा कंदा न आहियूं, सिर्फ़ु सोचींदा आहियूं मां कंहिंसां चङाई कयां, भलाई कयां, कंहिंसां बहितर वहिंवार कयां, तो हिकदमि असांजे अंदर में आनंद जूं लहरूं उथंदियूं आहिनि, असांजो चहिरो महकंदो आहे, असांखे ख़ुशी थींदी आहे। असां जीअं जीअं चङाई सोचींदासीं वेंदा, तीअं तीअं ॼण असां हवाउनि में उॾंदा आहियूं, आसमान में घुमंदा आहियूं, ईअं लॻंदो आहे। पर जीअं जीअं असां कुझु ग़लति सोचींदा आहियूं, कंहिंजे लाइ ग़लति वीचार रखंदा आहियूं, साड़ जलन क्रोध रखंदा आहियूं, असां अंदरि ई अंदरि पोसरंदा वेंदा आहियूं, अंदरि ई अंदरि असांजो अंदरि खाईंदो वेंदो आहे। अंदरि ई अंदरि ख़ौफ़, ॾकाव, पंहिंजे दिमाग़ खे बोझ महसूसु कंदा। सिर्फ़ु चङाई जी सोच असांखे ख़ुशियुनि सां भरे छॾींदी आहे, ऐं सिर्फ़ु ग़लति ॻाल्हियुनि जी सोच असांखे एतिरो त ख़ौफ़ ज़दा ऐं परेशान करे छॾींदी आहे, असांजो चहिरो मलूल थी वेंदो आहे, सभु बिल्कुलु कलूर थी वेंदो आहे, कुझु वणंदो कोन्हे। जॾहिं असांखे सिर्फ़ु चङी सोच ई एतिरी ख़ुशी ॾेई सघंदी आहे, त पोइ चङो कमु असांखे केतिरी ख़ुशी ॾींदा असां सम्झी सघूं था। जेकॾहिं ग़लति सोच ई छॾो असांजो चहिरो कुमाए छॾींदी आहे, त पोइ ग़लति कमु असांखे केतिरो परेशान कंदी असां सम्झी सघूं था। तंहिंजे करे असांखो चङाई सदाई थींदी रहे ऐं मंदाई असांखो कॾहिं बि न थिए।
इन करे नज़र असां पंहिंजो पाण ते रखूं। ऐं इहा चीज़ असां सभिनी खे पतो हूंदो आहे त चङाई छा आहे, मंदाई छा आहे। चङाई असांखे ख़ुशी ॾींदी आहे, मंदाई असांखे परेशान कंदी आहे। तंहिंजे करे असां सभु इंसान जेके बि आहियूं, असां चाहींदा आहियूं त असांजो जीवन ख़ुशियुनि सां रहे, असां हरिया भरिया आबाद रहूं, असांजो इज़त शान मान हुजे, असांजो भाग नसीब क़िस्मत खुलियल हुजे, ऐं असांजो भाग नसीब क़िस्मत खुलंदो तॾहिं आहे, असांखे इज़त शान मान मिलंदी तॾहिं आहे जॾहिं असां ओड़ा कर्म कंदा आहियूं, जॾहिं असां तहिड़ा अमल कंदा आहियूं, जॾहिं असां तहिड़ा अमल कंदासीं, तहिड़ा कर्म कंदासीं, त पोइ असांजो भाग ऐं नसीब खुलंदो। छाकाणि त असां सभु इंसान पंहिंजे कर्मनि ते विश्वास रखंदा आहियूं। जेकॾहिं चङो कंदासीं फल असांखे चङो मिलंदो, जेकॾहिं ग़लति कंदासीं असांखे फल बि ग़लति मिलंदो। छाकाणि त कर्म असांजे मोटी करे ईंदा